अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं डेपारजा खां नाज़न आलमाणी जी। डेपारजा शहर में मंगसी पाड़ो चूंडियल नुमाइंदनि ऐं आफ़ीसरनि जे बेदानीअ सबबि गंदगीअ जे वर चढ़ी वियो आहे। मंगसी पाड़ो जंहिं में काफ़ी अरसे खां सफ़ाई न थियण सबबि गंदे पाणीअ जूं नालियूं गंद किचिरे सां भरिजी वियूं आहिनि ऐं गंदे पाणीअ जूं नालियूं उबतियूं वही रहियूं आहिनि। नालियुनि जो गंदो पाणी घरनि में बि वञे थो। गंदो पाणी पीअण सबबि सॼो पाड़ो बदबूदार थी वियो आहे, जंहिंजे करे मच्छरनि जो आज़ार काफ़ी माण्हुनि खे बीमारी में मुब्तला करे छॾियो आहे। मंगसी पाड़े जे मोज़िज़ अब्दुल रज़ाक मंगसी ऐं सोशल वर्कर अब्दुल करीम आलमाणी मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां काफ़ी भेरा हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे आगाह कयो आहे, पर का बि मालिकी न थी आहे। असां वाघ धड़ियुनि खां मुतालबो था करियूं त मंगसी पाड़े जी सफ़ाई कराए साफ़ सुथरो माहौल मुहैया कयो वञे, न त ॿी सूरत में असां सरापा एहतजाज हूंदासीं। वधिक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।